श्रीमद् भगवत गीता की। साध संगत जी तहां श्रीमद् भगवत गीता जे 6 अध्याय में श्रवण करे रहा हो कि जह समता रखिया सभनी इच्छाउन जो त्याग कयो, समभाव वारे बुद्धि रूपी योगन जो जेको चाहींदड़ भी आ वो भी वड़ा वड़ा सकाम फल जेके चया विया आहिनि वेदन में उन्हनि जो त्याग करे छॾींदो आहे। यानी उन जे भीतर कंहिं शइ जी तमन्ना लोभ लालच निकिरी वेंदो आहे। काई शइ उनखे ज़रूरत न पवंदी आहे। बसि उनखे हिकु ई प्रेम भगवान जी जेकी चाहत आहे उहा कामना न थींदी आहे, उहा भक्ति थींदी आहे। उनखे पोइ बसि भगवान जे पाइण जी हिकिड़ी धुन हूंदी आहे कि मूंखे भगवान मिलनि, प्रभु मिलनि। चओ हरे राम हे हरि। जॾहिं अहिड़ा थोड़ा जतन करण वारो योगी भी परम गति के प्राप्त थी वेंदो आहे त छा चवण घुर्जे। घणनि जन्मनि ताईं पंहिंजे अंतःकरण खे शुद्ध करे सिद्धि प्राप्त कयल ऐं घणा जतन करे अभ्यास सां सब पापन खां चङे नमूने शुद्ध थी परम गति के प्राप्त करण वारे माण्हूअ लाइ छा चइजे। चओ हरे राम। जे भगवान कृष्ण चवनि था थोड़ी घणी भक्ति करण वारा भी आखिर मूंखे पाईंदा आहिनि, उहे भी देवताउनि खां मथे थी वेंदा आहिनि, यानी स्वर्ग जे भोगन जो त्याग करे छॾींदा आहिनि। त पोइ जेको मन खे रोके मुंह में लगाए इच्छाउनि जो त्याग करे ऐं केवल मूंसां प्रीत तो करे उहो मूंखे पाए वठे त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। छो त योगी तपस्विन खां श्रेष्ठ आहे। तपस्वी चइबो आहे जेके तपस्याऊं कनि, शरीर के कष्ट ॾेई इजाव ॾेई करे भी नाम जपींदा आहिनि, उन्हनि खे चइबो आहे तपस्वी। चओ हरे राम हे हरे। उनखे चइबो आहे तपस्वी। पर तपस्वीअ खां भी श्रेष्ठ भगवान कंहिंखे था चवनि? योगीअ खे। कंहिंखे था चवनि? योगी याने जेको जुड़ी वञे। योग यानी चइबो आहे जुड़ना। योग मीन्स एड, है ना, प्लस हो जाना, एड हो जाना, जुड़ जाना। तो जेको भगवान सां जुड़ी वञे, जंहिंजो दिल जुड़ी वञे, मन जुड़ी वञे, चित्त जुड़ी वञे, आत्मा परमात्मा सां जुड़ी वञे, उहा सभिनि खां वॾो योगी। चओ हरे राम। भगवान चवनि था योगी तपस्विन खां भी श्रेष्ठ आहे ऐं शास्त्रनि जे ज्ञान वारनि खां भी श्रेष्ठ मञियो वियो आहे। सकाम कर्म करण वारनि खां भी योगी श्रेष्ठ आहे। हे प्यारा, सभिनी योगिन में भी जेको श्रद्धा सां मुंह में लगल अंतर आत्मा सां फकत मूंखे जपींदो आहे सो योगी मुंहिंजी नजर में परम श्रेष्ठ आहे। चओ हरे राम। भगवान चवनि था सभिनी योगिन में भी जेको श्रद्धा सां भाव सां प्यार सां अंतरात्मा सां केवल मूंखे याद कंदो आहे, यानी योगी जेको भक्त भी हुजे, वो मुझे नजर में परम श्रेष्ठ आहे, यानी सर्वोत्तम महान श्रेष्ठ, ॾाढो वॾो भगवान के वो भक्त प्यारो आहे। चओ हरे राम।
हिते श्री भगवत गीता श्री कृष्ण अर्जुन संवाद जो 6 अध्याय आत्म संयम योग नाले सां संपूर्ण थियो। 6 अध्याय संपूर्ण थियव भाई। श्रीमद भगवत गीता जे 6 अध्याय जो हाणे महात्म तां श्रवण कंदव। कॾहिं कंदव श्रवण? सुभाणे कंदा आहियो तव्हां, ठीकु आहे? हा न। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन